बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दोस्तों, कुछ इंसान पाण खे तमामु घणो होशियारु सम्झंदा आहिनि, थोरो घुमंदा फिरंदा आहिनि, थोरो ज़मानो ई ॾिसंदा आहिनि त उहे पाण खे सम्झंदा आहिनि त असां सभ खां वधीक होशियारु आहियूं। पर असुल में उन्हनि खे ज़हन में इहा ॻाल्हि बि रखणु घुरिजे त जेके असां खां वॾा आहिनि, जेकी वॾी उमिरि गुज़ारे आया आहिनि, त उन्हनि बि को ज़मानो ॾिठो हूंदो, उन्हनि बि ज़माने जा लाहा चाड़ा ॾिठा हूंदा, उन्हनि तजुर्बा ॾिठा हूंदा, उन्हनि माण्हुनि जा ख़यालात ॾिठा हूंदा, उन्हनि माण्हुनि जो सॼणाइप ॾिठो हूंदो, उन्हनि माण्हुनि जूं दुश्मनियूं ॾिठियूं हूंदियूं। उहो ज़मानो सॼो ॾिसी आया आहिनि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि खे बि कुझु तजुर्बो हूंदो। सभिनी खे जाहिल ॼट न सम्झणु घुरिजे। दोस्तों, हिकिड़ो कुराड़ो ट्रेन में सफ़र करे रहियो हुयो त ॾाढा शरारती 8-10 छोकिरा उन ट्रेन में चढ़िया, उन गाॾे में चढ़िया जंहिं गाॾे में कुराड़ो वेठो हो। हिक ॿिए सां मज़ाक मस्तियूं, हिक ॿिए खे मज़ाक में घटि वधि ॻाल्हाइणु, हिक ॿिए खे लतूं हणणु ऐं वॾी आवाज़ सां हिक ॿिए ते टोक करणु, खिलणु, मतिलबु जीअं जवानीअ जी हिकु मस्ती हूंदी आहे, अहिड़े ई तरीक़े सां कुराड़ो काफ़ी टाइम खां वेही हिननि जो इहो मज़ो ॾिसे पियो। छोकिरनि सोचियो त अचो त मज़ाक में भला ट्रेन जो ज़ंजीर छिकियूं। ॿिए चयो यार ईअं न कर, हिन ते जुर्मानो बि रखियलु अथसि, केरु भरींदो? चए यार पाण सोचूं था, खीसो ख़ाली कयो, ॾिसूं था केतिरा पैसा था थियनि। बहरहाल हिननि सभिनी खीसनि मां पैसा कढिया त टोटल 1200 रुपया हुया। जुर्मानो जेको हो त 500 रुपया हुयो। हिसाब जो हिननि कयो त 1200 रुपया हुया, हिकु 500 जो नोट, ॿ 50-50 जा नोट ऐं बाक़ी जेके आहे त सभु 100-100 जा नोट हुया। कुराड़ो हिननि जो इहो लका ॾिसे पियो। छोकिरे खीसे में पैसा रखिया, उनखे अची दिलि में ख़्यालु पियो त यार हिकिड़ो ॿियो जुगाड़ ॿुधायां। चई ॿुधाए। चई ज़ंजीर असां था छिकियूं, जीअं टीटी ऐं पुलिस वारा जीअं पहुता त असां चवंदासीं हिन कुराड़े छिकियो आहे। पैसा पाण बचाए, सज़ा बि हिनखे लॻंदी, जुर्मानो बि हिन ते लॻंदो ऐं असां हिन जी पार्टी कंदासीं। बहरहाल सभई खिलिया, ख़ुशि थिया त यार ज़बरदस्त, इहो कमु भलो आहे। कुराड़े हिननि खे सम्झायो बाबा तव्हां मुंहिंजे कॾहिं छो पिया आहियो, तव्हां बि मुसाफ़िर आहियो, मां बि मुसाफ़िर आहियां, ईअं न कयो, तव्हां पंहिंजी मज़ाक मस्ती कयो था, पाण ते महदूद रखो। बहरहाल कुराड़े उन्हनि खे तमामु घणो सम्झायो त मुंहिंजे थोरे उमिरि जो लिहाज़ कयो, मुंहिंजी अछी ॾाढ़ी जो ख़्यालु कयो। छोकिरा मुड़नि ई कोन, छोकिरा सभु खिलण में पूरा, सट ॾेई हिकिड़े ज़ंजीर छिकियो। ज़ंजीर जो छिकियो त उहो पुलिस वारा ऐं रेल जो जेको टीटी हुयो उहो ॻोल्हींदो उन गाॾे में अची पहुतो। पुछा कईं त ज़ंजीर कंहिं छिकियो? छोकिरनि चयो साईं हिन कुराड़े छिकियो। कुराड़े जे मथां अची बीठा तसदीक करण लाइ त ज़ंजीर तो छिकियो? हुन चयो हा साईं मां छिकियो। छो? चई साईं मां गाॾे में वेठो आहियां, हिन छोकिरनि बदतमीज़ी कई मूंसां, मुंहिंजा पैसा खसिया अथऊं, मूंखे अॻिते वञिणो आहे, पंहिंजे कंहिं मंज़िल ते पहुचणो आहे, मूं वटि पैसा न आहे, हे बि स्टेशन ते लही वञनि हा, त मां पैसा कंहिंखां वठां हा? पैसा कंहिं वटि आहिनि? पुलिस वारे पुछा कयो। चई साईं हिन छोकिरे वटि। घणा पैसा आहिनि? चई साईं 1200 रुपया। 1200 रुपया तुंहिंजा पैसा आहिनि? हा साईं, न निकिरनि मां जुर्मदार। हिकु 500 जो नोट आहे, ॿ 50-50 जा आहिनि, ॿिया 100-100 जा आहिनि। टीटीअ इशारो कयो पुलिस वारे खे त तलाशी वठेनि। छोकिरे खां तलाशी जो वरितऊं त 1200 रुपया निकिता। हिकु 500 जो नोट, ॿ 50-50 जा नोट ऐं ॿिया वरी 100-100 जा नोट। पैसा खणी कुराड़े खे ॾिनऊं। छोकिरनि खे इशारो कयूं हलो बाबा हाणे जुर्मानो ऐं प्लस में जेल काटण लाइ तयारु थियो, हलो। सभिनी खे रुमाल सां ॿाहूं ॿधी वठी वञणु लॻा त कुराड़े हिकिड़े छोकिरे खे ॿाह खां वठी चयो, पुट हीअ ॾाढ़ी जेका आहे न, मूं उस ते अची कोन कई आहे, मूं बि ज़मानो ॾिठो आहे, तव्हां जहिड़ी उमिरि मूं असां बि किरास थिया आहियूं, थोरो ख़्यालु करे हलंदा कयो। दोस्तो, हिन कहाणी जो मक़सदु इहो आहे, हमेशह जेके बि थोरो घुमणु फिरणु ॼाणींदा आहिनि उहे सम्झंदा आहिनि त असां वॾा ॼाणूकार थी विया आहियूं। जेके उमिरि गुज़ारे ईंदा आहिनि, जेके तजुर्बा हासिलु कंदा आहिनि, त उन्हनि खे बि ॼाण हूंदी आहे। असां ॿियनि खे बेवकूफ़ करे पाण खे होशियारु साबित करण जी कोशिशि कंदा आहियूं, पर हर जॻह ते अहिड़ियूं चालाकियूं न आहिनि हलंदियूं। किथे किथे इंसानु फासी पवंदो आहे। मुंहिंजो पैगाम पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए मौज़ू ते ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।